गुड मॉर्निंग फ्रेंड्स। आज हम शुरू करने जा रहे हैं एमए प्रीवियस हिंदी के प्रथम प्रश्न पत्र से, जिसमें हम पहले ले रहे हैं इकाई 2 का सुर कल्याण, जो कि शाह लतीफ़ के रसालों शाह जो रसालों से लिया गया है। तो शुरू करते हैं हम। अव्वल अल्लाह अलीम आला आलम जो धणी, कादिर पंहिंजी कुदरत से कायम आए कदीम, वाली वाहिद वहदह राजिक रब रहीम, सो साराह सचो धणी चए हमद हकीम, करे पाण करीम जोड़ जोड़ जहान जी। हिन जो अर्थ आहे पहिरियों नालो साईं जो सभु कुझु ॼाणंदड़, सभ खां वॾो ऐं संसार जो मालिक आहे। हू सगारो पंहिंजी ई सग सां असुल खां मौजूदु आहे। हिन में चवनि था कि सभिनि खां पहिरीं पाण ईश्वर जो नालो वठूं था, जो सभु कुझु ॼाणंदड़ आहे, सभिनि खां मथे आहे, सभिनि शक्तियुनि मां सभिनि खां वॾी शक्ति, सभिनि खां वधीक समर्थ आहे। ईश्वर सभ खां आगाटो प्राचीन आहे। ईश्वर ई सभिनि खां प्राचीन ॿुधायो वियो आहे। हू जग जो मालिक स्वामी आहे। हू हिकु आहे ऐं सभिनि जो पालंदड़ ऐं बाजारो आहे। चवनि था कि सभिनि खे पालण वारो, सभिनि खां मथे, सभिनि जो मालिक ईश्वर आहे। उन्ही सचे साईं जी साराह ॻाई ऐं डाई साहिब जी वाखाणी करी। परमात्मा महर भरियो पंहिंजी कारीगरीअ सां सारे संसार जो जिनसार थो जोड़े। हिन में ॿुधाइनि था त परमात्मा ई सभिनि खे ठाहिण वारो आहे। असांजो निर्माण करण वारो, असांखे ठाहिण वारो पंहिंजी परमात्मा ई आहे, जेको पंहिंजी कारीगरीअ सां असांखे ठाहे थो, असांखे जोड़े थो।